सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सखर में चयो आहे त अगरि ॿोॾि आई त पहिरीं तरजीह इंसान ऐं चौपाए माल खे बचाइण हूंदी, ॿी तरजीह में बेराजनि खे बचायो वेंदो। हिकु हिकमत अमली तइ कई वई आहे। टिनी डेमनि जी डेटा मां अंदाज़ो लॻंदो त सिंध में केतिरो पाणी ईंदो। जेकॾहिं 7 खां 9 लख क्यूसेक पाणी ईंदो त केतिरा ई ॻोठ मुतासिर थींदा। जेकॾहिं उहो ई पाणी 9 लख खां मथे ईंदो त 2 लख खां वधीक माण्हू मुतासिर थी सघनि था। पाकिस्तान नेवी जूं एमरजेंसी रिलीफ कैंपूं साॼे ऐं खाॿे किनारनि ते क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 948 रिलीफ कैंपूं क़ाइमु करण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। मोबाइल एम्बुलेंसूं सरगर्म आहिनि। सिंधु दरिया जी मालिकीअ लाइ पुरअमन एहतजाज करण दौरान मोरोसानीअ में शहीद थींदड़ ॻोठ लगारी बेजाराणी वासी शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे खून सां इंसाफ़ न थियण ते ACUP जे मरकज़ी सॾ ते शहीदनि जे वारसनि सां इज़हार यकजहती लाइ मोरो मार्च काफ़िलो कढियो वियो, जंहिंमें ACUP कारकुननि ऐं अॻुवाणनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी शख़्सियतुनि ऐं वकील अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। मोरो मार्च सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदे ॻोठ लिगारी बेजाराणी पहुती, जिते ACUP मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो, वकील अॻुवाण आमिर नवाज़ वड़ाइच तक़रीब खे ख़िताब कयो। सैयद ज़ैन शाह चयो, असां कंहिं बि ॾाढ अॻियां झुकिया न आहियूं ऐं न ई केरु असांखे झुकाए सघे थो। इहो किथे जो कानून आहे। कंहिंखे बिना तस्दीक कंदे उन जो कंहिं तंज़ीम सां तालुक़ ॼाणाए उनखे दहशतगर्द करार ॾिनो वञे। शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी सिंध जा आशिक़ हुया, जिन इश्क में शहादत माणी आहे। वक़्तु ज़रूरु मटिबो ऐं शहीदनि जो केस वक़्त जे ज़िम्मेवार हुकुमराननि ख़िलाफ़ दाख़िल थींदो। उस्मान शाहुड़ी में ॻोठ महाकाणी जे रहवासियुनि पारां बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणे गुलाब खान महाकाणी ऐं ॿियनि चयो, बाअसर मुग़ल बुरड़ो खां रहियल रक़म जा पैसा घुरण तां बाअसर मच्छर जी असांजे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, जंहिं सबबु घरनि में पयल क़ीमती सामान ऐं चौपायो माल सड़ी वियो आहे। उन्हनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। राउंती में सीलरा ऐं शर बिरादरी जे हलंदड़ पुराणे तकरार में हथियारबंदनि पारां ॻोठ शमन सीलरो में जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। नतीजे में सीलरा बिरादरी जा 3 नौजवान सिकंदर अली, सलीम मौक़े ते क़त्ल थी विया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशुनि खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। लाश घर पहुचण ते घरनि में कोहराम मची वियो।